जो नाहे निसाब पढ़ा सोई किताब जंहिंमें सिफ़ा सिंध जा सभिनी सिंध वासियुनि खे हर मकतबे फ़िक्र सां वास्तो रखंदड़ सभिनी दोस्तनि खे सकाफ़ती ॾियारे जूं लख लख वाधायूं। जीअं सिंध जीअं लतीफ़ जी ॿोली जीअं लतीफ़ जा मारूड़ा। असां नहायत शुक्रगुज़ार आहियूं सिंधी मीडिया इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडिया सभिनीनि जा शुक्रगुज़ार आहियूं जिन्हनि सकाफ़ती ॾियारे जी शुरूआत कई ऐं सिंधी आवाम खे ऐं दुनिया खे सिंध जी सकाफ़त खां मुतारिफ़ करायो ऐं उन्हनि खे वाक़िफ़ करायो जेका असां सकाफ़त पंहिंजी विसारे चुका हुआसीं उनखे ॿीहर उजागर कयो। असांजी सकाफ़त छा आहे? असांजी सकाफ़त 5000 साल पुराणी आहे। जॾहिं दुनिया में शौर न आयो उन वक़्तु असां में शौर हो। दुनिया जो पुराणियूं जेको तहज़ीबूं आहिनि जिते ईजादूं थियूं जिते माण्हुनि तरक़ी कई जिते माण्हुनि घर ठाहिण जा तरीक़ा ईजाद कया माण्हुनि वापारु करणु सिखियो हिकु मुल्क खां ॿिए मुल्क ताईं वापार लाइ वेंदा हुआ उहा सभिनी खां पहिरीं जेका धरती हुई उहा असांजी धरती हुई उहा सिंध धरती हुई जेका दुनिया में मुल्क वापार जे लिहाज़ खां मशहूरु हुई। उन खां बाद असांजी सिंध धरतीअ खे जेके ॿाहिरां हमले वारा आया उन्हनि धरती जो जन्नत जो टुकड़ो सम्झी ऐं हिते काबिज़ थी वेही रहिया। ॿाहिरां अलाए केतिरा हमले वारा आया ऐं उन्हनि हिते हमला कया ऐं कब्ज़ा कया ऐं हिते काबिज़ थिया जेको सिलसिलो अञा ताईं जारी आहे। सिंध जे हर दौर में सिंधी माण्हुनि मज़ामत कई आहे त उहो अंग्रेज़नि जो दौरु हुजे त रूपलेख कोहली जी सूरत में उहे अंग्रेज़नि सां मुआदो अटकाईंदा आहिनि या उलाउद्दीन खलजी जो दौरु हुजे त दोदो सुमरो जे रूप में उहे उन्हनि सां मुआदो अटकाईंदा हुजनि। कहिड़ो बि दौरु हुजे खिलजियुनि जो हुजे गज़नवियुनि जो हुजे यूरोपियन जो हुजे अर्बन हुजे जंहिंजो बि दौरु हुजे उन्हनि सां सिंधी माण्हुनि मुआदो अटकायो उन्हनि सां भेड़ कई ऐं उन्हनि जे आॾियां हार न मञियो ऐं पंहिंजी ज़िंदगी जी क़ुर्बानी ॾिनी। असां सिंधी माण्हू गैरतमंद माण्हू आहियूं। असां शौर ऐं पढ़ियल लिखियल माण्हू हुआसीं। असांखे जेकॾहिं तारीख़ पढ़ूं था त उन सां गॾो गॾु असांखे पंहिंजे हाल जी बि ॻाल्हि करणु घुरिजे। असांखे सोचणु घुरिजे त कल्ह असां छा हुआसीं अॼु असां छा आहियूं। कल्ह असांखे गैरतमंद क़ौम तरक़ी याफ़्ता क़ौम हुआसीं ऐं अॼु असां माण्हू दुनिया में पोइते पियल आहियूं। सिर्फ़ु असांखे टोपी ऐं अजरक रहियो आहे बाक़ी सभु तरक़ी जेको आहे उहो दुनिया करे पई। यूरोप किथे खां किथे पहुची वियो जर्मनी किथे पहुची वियो जापान किथे पहुची वियो सभु मुल्क असां खां अॻिते आहिनि ऐं असांजी हालत ॾिसो छाकाणि त असां सभु इनफरादी तौर गैरतमंद आहियूं ऐं इज्तमाही तौर असां गैरतमंद न आहियूं। असां इज्तमाही मसइलनि ते छुपी वेही रहंदा आहियूं। जॾहिं इनफरादी मसइला ईंदा आहिनि तॾहिं असां उथी शींहं मुड़ुस पाण खे सॾाईंदा आहियूं ऐं असां में ग़लति जागी पवंदी आहे। जेकॾहिं असांजा केरु ॿेर लुटे थो त असां मां चंद माण्हू जेको उथी ईंदा आहिनि बाक़ी जेको आहे मुजमे तौर असां घर वेही रहंदा आहियूं। जेकॾहिं असांजे केरु दरिया ते कब्ज़ो करे थो त बि असां चंद माण्हू थींदा आहिनि। इज्तमाही तौर असां उन्हनि ते गैरत न ईंदी आहे त असांजा इहे मसइला गैरत उनखे चवंदा आहिनि जेको क़ौमी गैरत हुजे इज्तमाही मसइलनि ते उन्हनि खे गैरत जागे न की इनफरादी तौर गैरत जागे पंहिंजे नियाणनि जा कंध कपनि ऐं कारोकारी में उन्हनि खे मारनि। इहा गैरत न आहे इहा बुज़दिली आहे। गैरत इहा आहे त असां इज्तमाही मसइलनि ते उथियूं ऐं माण्हुनि खे मोह ॾियूं ऐं तरक़ी जी राह में अॻिते वधूं तरक़ी करियूं ऐं दुनिया खे ॾेखारियूं त असां कल्ह जेकॾहिं ज़िंदा क़ौम हुआसीं त अॼु बि असां ज़िंदा क़ौम आहियूं ऐं असांजे रूह में उहा साॻी सिंधूअ जो पाणी आहे। साॻी उहा सिंधू असांजे अंदरि में वहे थो मौजू माणे थो ऐं असांखे दुनिया ते ॿाहिरि दुनिया खे ॿुधाईंदासीं त असां हिकु तरक़ी याफ़्ता क़ौम आहियूं। असांजी अॼु जी हालत ॾिसो त असांजे मासूम ॿारनि खे रेप कयो वञे थो मारियो वञे थो क़तल कयो वञे थो कारोकारी में मारियो वञे थो। इहो छा आहे? इहा गैरत आहे छा? गैरत हिनखे न आहे चइबी। या हिकिड़ी कुदी रस्म आहे जेको असांजी सकाफ़त में विधी वई आहे जेको असां ते मड़ी वई आहे। इहा कारोकारी जी मारण जी संचती जी बदिले जी इहा असांजी सकाफ़त न आहे। असांजी सकाफ़त इज़त एहतराम लिहाज़ फ़हम फज़ीलत आहे। ऐं पंहिंजी तक़रीर जी पुॼाणी चतुरौलाई जे इंस्टीट्यूट सां कंदसि जेको हिन ॾियारे जे हवाले सां लिखियो आहे। सिंध अमन की बेटा है शायर चतुर रोलाई जो सुठो आहिनि। हर दिल में आ सिंधु दरिया मौज भरियो मेहरान असांजो। हर दिल में आ सिंधु दरिया मौज भरियो मेहरान असांजो। सिंधी टोपी जग में जगे अजरका अञाण असांजो। कुले कुआड़ी सांदारी रंबो डांटो हथ में हूंदो लुंगी पटको लांगोठो सलवार कमीस पैरान असांजो। होशू है मुंह दोदे जड़ी सिंध मिठी ला जिंद ॾिनी आहे। सिफ़ अवल में सादत माणी सूर्य वांगर सरवान असांजो। सिंध अमन जे सीने ते के रत विलो
बेलोड़े रंग भरिया दुनिया जी दीवार मथे आज नक्शो आ निर्वाण असांजो रौलाई जे रहणी कहणी दुनिया आखा धार असांजी सफ़ेद काटन सिंधी पाइन हल्को बेलवान असांजो महिरबानी सभिनीनि जो जीअं सिंध जीअं लतीफ़ जीअं मोहतरम रसूल बख्श पलीजो साहब जीअं सिंधी आवाम महिरबानी सभिनी दोस्तों